कहानी आहे पोड़ो वागू ऐं लालची ॾेॾर। हिक तलाउ में हज़ारनि जी तादाद में ॾेॾर रहंदा हुया। केर रहंदा हुया? ॾेॾर रहंदा हुया, जेके पंहिंजे सरदार सां गॾु ख़ुशबाश तमामु सुठी ज़िंदगी गुज़ारींदा हुया। उन ई तलाउ जे भरिसां हिकिड़ो ॿियो तलाउ हुयो जिथे हिकु वॾो पोड़ो वागू रहंदो हुयो, जंहिं आहिस्ते आहिस्ते उन तलाउ जा जंहिं तलाउ में उहो रहंदो हुयो उन जा सभु ॾेॾर खाई चट करे छॾिया। जॾहिं सभु ॾेॾर ऐं मच्छियूं उहो वागू खाई वियो, तलाउ में सिर्फ़ु पाणी वञी बचियो, त हुन चयो त हाणे मुंहिंजो गुज़रणु ॾाढो ॾुखियो आहे। तंहिंजे करे हुन छा कयो, जो आहिस्ते आहिस्ते करे हिन जेको ख़ुशहाल तलाउ हुयो जंहिंमें ॾेॾर मच्छियूं ऐं ॿिया जीत ॼणा पाणी वारा पाणी में रहंदड़ ख़ुशि गुज़ारींदा उन तलाउ में आयो ऐं अचे किनारे ते ख़ामोशीअ सां सुम्ही पियो। ख़ामोश सुठो पियो। ॾींहं गुज़रंदा विया, को बि ॾेॾर ज़िंदगीअ जे ख़ौफ़ खां मताई असांखे खाई वञे हुनजे वेझो न वेंदो, को बि न वेंदो। ॾेॾरनि जो जेको सरदार हो उन सभिनी खे मना करे छॾियो त हिन जे भरिसां केरु बि न वञे, छो त हीअ असांखे नुक़सानु पहुचाए सघे। हिकिड़े ॾींहुं वागू सुतो पियो त उते ई उन जे भरिसां उन्हनि जो सरदार, ॾेॾरनि जो जेको सरदार हुयो उहो गुज़री। त वागू हिन खे ॾिसी चयो त ख़ुशि आहीं? हुन चयुसि जंहिं तलाउ में वागू हूंदो उन जा ॾेॾर कीअं ख़ुशि रही सघंदा। वागूअ चयो इन ॻाल्हि में तूं ग़लति आहीं, तोखे ख़बर कोन्हे का, मां हाणे परहेज़गार थी वियो आहियां। ॾेॾरनि खे, मच्छियुनि खे ऐं नांगनि खे खाइण मां बंदि करे छॾियो आहे। उन जे ई करे ई मां जेको मुंहिंजो तलाउ हुयो जिथे मां ॾाढो ख़ुशि हुयुसि उहो छॾे करे हाणे हिते तव्हां वटि आयो आहियां। हुन चयो त पोइ हिन में छा थियो? सिर्फ़ु तव्हां वटि इन जे लाइ आयो आहियां त मां तव्हांखे ॿुधाए सघां त तव्हांजो हे जेको तलाउ आहे इहो जल्द सुकण वारो आहे। हुननि चयो तोखे कीअं ख़बर पई? जी बिल्कुलु मूंखे ख़बर आहे, छो त जंहिं तलाउ में मां रहंदो हुउसि उहो तलाउ हिन तलाउ खां तमामु वॾो हुयो। जॾहिं उहो सुकी वियो आहे त जल्द तव्हांजो तलाउ बि सुकी वेंदो। चालीहे जी मुंदि हले पई। हिन चयो हा इहा ॻाल्हि आहे, मां पंहिंजनि ॿियनि ॾेॾरनि सां सलाह कयां, पुछां वाक़ई ईअं आहे या न आहे। पोइ जेको ॾेॾरनि जो बादशाह हुयो उहो पंहिंजे ॿियनि ॾेॾरनि वटि वियो ऐं उन्हनि सां इहा ॻाल्हि ॿुधाई त ख़बर पई आहे त हीउ तलाउ जेको आहे उहो सुकण वारो आहे। पर उन्हनि खे इहा ॻाल्हि हिन न ॿुधाई त इहा ॻाल्हि खेसि वागूअ ॿुधाई आहे। सभिनी ॾेॾर जेके हुते मौजूदु आहे सभु परेशान थी विया। हल भेण हाणे तलाउ सुके पियो, हाणे असां काॾे वेंदासीं? उन्हनि चयो असां चाहियूं था त तूं सरदार आहीं, तो ते पग आहे असांजी, सो तूं असांखे अहिड़ी का तजवीज़ ॾे जंहिंमां असां बची सघूं। हिन सोचियो हा सुभाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॿियो ॾींहुं जॾहिं थियो त उहो जेको ॾेॾरनि जो सरदार हुयो उहो वियो वञी वागूअ सां मिलियो ऐं वागूअ खे चयईं त बराबरि जेकर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे त हाणे ॿुधाए त असां छा कयूं? असां नंढड़ा जानवर आहियूं, असांखे ख़बर कोन्हे त हाणे असांखे काथे वञिजे। तूं तमामु वॾो जानवर आहीं, तूं दरियानि में रहीं थो, मिठनि पाणिनि में रहीं थो, वॾनि वॾनि ढंढुनि में रहीं थो, तुंहिंजूं ॾिठनि। हुन चयो बिल्कुलु मां त वॾियूं ढंढूं ॾिसी आयो आहियां, दरिया ॾिसी आयो आहियां। हितां खां कुझु मुफ़ासिले ते हिकिड़ी तमामु वॾी ढंढ आहे, जेकर तव्हां चाहियो त मां तव्हांखे उते वठी हली सघां थो ऐं तव्हांजी मदद करे सघां थो। हुन चयो वाह वाह। पोइ ॾेॾरनि जे सरदार वागूअ जे चवण ते सभिनी ॾेॾरनि खे गॾु कयो ऐं हीअ हलणु लॻा। वागू बि हिननि सां गॾु गॾु आहिस्ते आहिस्ते हलणु लॻो। हिननि ॾिठो त पंधु जेको आहे खुटे कोन पियो, छो त ॾेॾरनि जूं टंगूं नंढियूं हूंदियूं आहिनि। पोइ हुननि खे वागूअ चयो त तव्हां हीअं कयो, जेकर तव्हां चाहियो, ॾिसो मां हाणे जेको आहे न कंहिंखे बि खावां कोन थो, मां हाणे शरीफ़ थी वियो आहियां, मां हाणे शरीफ़ थी वियो आहियां जेको आहे वागू। जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां सभु मुंहिंजी पुठीअ ते चढ़ी वियो, जीअं तव्हांजूं टंगूं नंढड़ियूं आहिनि मुंहिंजूं टंगूं वॾियूं आहिनि, त जीअं असां जल्द खां जल्द मुफ़ासिलो तय करे सघूं ऐं नए ऐं ख़ुशहाल तलाउ वटि हली पहुचूं।
हुननि चयो ठीकु आहे। पोइ वाॻू वेही रहियो ऐं सभई जेके ॾेढरनि वाॻू जे मथां चढ़ी वेही रहिया। हलंदा विया वाॻू हले पियो। ॾेढर ॾाढो ख़ुशि पिया थियनि, दौल दमामा कंदा पिया वञनि, मुफ़्त जी सवारी मिली वई, वाॻूअ जे पुठीअ ते चढ़िया वेठा आहिनि सही, वाह जा मज़ा आहिनि। को सुम्ही पए, को सही नाच टपा करे, कुझु बि कोन हो। हिते जेको आहे हलंदे हलंदे राति पइजी वई। छा पइजी वई? राति पइजी वई। राति जो पइजी वई त वाॻूअ चयो त बाबा हाणे मां तमामु घणो पोड़ो आहियां, मुंहिंजी नज़र नथी पए, सो मां तव्हां गुज़ारिश कंदुसि मूंखे इजाज़त ॾियो त मां हिते आरामु कयां, सुबुह जो पोइ हलंदासीं। हुननि चयो हा का ॻाल्हि ई कोन्हे, को मसइलो ई कोन्हे, भली। ईअं कंदे जॾहिं राति जो सभु ॾेढ सुम्ही पिया, वाॻू केतिरनि ई ॾींहंनि खां बुखायर हुयो। छा कयईं? जीअं ई ॾेढ सुम्हिया पिया, साइड वठी करे चुप करे 100 खां वधीक ॾेढ खाई ॾाढो ओघराई ॾेई सुम्ही पियो। सुबुह जो सुतो ई पियो त ॾेढ टां शुरू कई। ॾेढ छा कंदा आहिनि दादा? टां कंदा आहिनि न। टां कई, वरी उथियो, हिनखे चई हलो, वरी साईं हलिया, हलला सफ़र साईं, हलला वरी साईं ॿिए हंधि पहुता। राति थी वई। साॻी हिन बहानो कयो त भाउ मुंहिंजी नज़र नथी पए, मां मतां रस्तो भुलिजी वञा, तंहिंजे करे तव्हां जेको आहे कि गुज़ारिश आहे त मूंखे इजाज़त ॾियो त राति हिते रहूं। ईअं करे वरी राति जो 100 ॾेढ खाई। हलंदे मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते आख़िरकार हिकिड़े ॾींहुं बादशाह जो ॾिसे, सुबुह जो सवेर जो उथियो त सवाइ उनजे जेको ॾेढनि जो सरदार हुयो, बाक़ी को बि ॾेढ कोन हो। वाॻू सभु ॾेढ खाई वियो, वाॻू सभु ॾेढ खाई वियो। त हिन सरदार चयो ही छा, असांजा हेतिरा साथी हुआसीं, असां 7,000 जी तइदाद में हुआसीं, ही सभु काॾे विया? त वाॻूअ चयुसि मूंखे कहिड़ी ख़बर, मां त अंधो आहियां, मां त तव्हांखे खई पियो आयुसि, हाणे जेको आहे ॾिसींदो तूं मूं ते शक थो करीं। हुन चयो मां शक कीअं थो कयां, राति असां एतिरा 7 जी तइदाद में हुआसीं, पहिरियां असां 1000 हुआसीं, हाणे असां 7 जी तइदाद में हुआसीं, सभु गुम थी विया। चई मूंखे कहिड़ी ख़बर, तूं सरदार आहीं, तुंहिंजो कमु आहे हिननि खे ॻोल्ह। हुन चयो मां कीअं ॻोल्हियां, हाणे तूं मूंखे अलाए किथे वठी आयो आहीं। अञा ई ॻाल्हियूं ईअं करे रहिया हुआ त वाॻूअ छा कयो, सफ़ा वेझो वञी वात फाड़े उन ॾेढ जेको ॾेढनि जो सरदार हो उनखे बि खाई। तंहिंजे करे चवंदा आहिनि त हमेशह चङो मुड़ुसु सुठो माण्हू कजे, समझदार कजे, ऐं कॾहिं बि पंहिंजी ज़ात खां अलॻि जेको आहे उन ते एतबार घटि कजे। ॾिठो त ॾेढर जेकर ॾेढरनि जूं ॻाल्हियूं ॿुधनि हा त बची वञनि हा, पर हुननि वाॻूअ जे दौलात में अची विया, जंहिंजे करे थियो छा त वाॻू सभिनी खे खाई वियो, आख़िर में उन्हनि जे चङे मुड़ुस खे बि खाई करे चट करे छॾी। तंहिंजे करे प्यारा ॿारो, जॾहिं बि को कमु कयो या को माण्हू तव्हांखे का ॻाल्हि चवे त पहिरियां उन ते गौर कंदा कयो त इहा ही माण्हू असांजो सॼणु आहे। जेकॾहिं तव्हांखे कहाणी पसंदि आई आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी तव्हांजी।